झीलानी मलाखड़ा सज्जाद खास के लिए चैनल के सब्सक्राइब जरूर करना है, बेल आइकन के प्रेस करना तो जी ऐसा ही नहीं वीडियो तांते होशियार दी खीरा ताली लगे तमाम बेहतरीन चैनल है उनके लाइक सब्सक्राइब जरूर करना। मुझे जानवर जरूरी ॾिसंजा, खरीदारी जरूरी कजा, छाजे करे त ही मेला मोहब्बत जान मिठाई वारा अलाह जे वली जी मिठाई शफा हूंदी आहे। वॾी उमेद कर 500 बिल मिलियो जमाली के भलो मुकाबलो होशियार दी खीरा ताली लगे होशियार दी खीरा ताली लगे। अब खीरा हलिया ते इनाम वटि मलागणो पूरो थियो, हलो मिठाई खाओ यारनि दोस्तनि भी खीरे के इनाम वटि खीरा हलिया। अब खीरो ते कुर्सी ते बीठो आहे, खीरे के इनाम ॾेई पोइ वञो। अब ते कपड़ा सिरा नदी मां दोस्तों लगे तारीख खीरे जी समय इनाम दो खीरे के दोस्तों के मुझे अपील खीरे के इनाम दे पवनो खीरो ते लाउट वटि बीठो आहे, खीरे के इनाम ॾेई पोइ वञो। 10 50 100 के ना ॾिसो, खीरो भलो पहलवान खीरे के इनाम ॾेई पोइ वञो। अरे खीरा अरे वाहिद भाई खीरा हेरा बा रशीद वलारी वाहिद भाई खीरे के गोरे गोरे ना व्यूअर्स तवा सबरन के मुझे तरफ सलाम आई तवा असाजा ये मलाखड़ा झीलानी मलाखड़ा ते ॾिसी सघो था। इन चैनल के लाइक करियो, सब्सक्राइब करियो ऐं शेयर करियो, वॾी महिरबानी।